जेके स्टेज ते मौजूद आहिनि ऐं उन खां सवाइ हिन पिंडाल में साईं कादिर बख्श बेदिल साईं जी हिन उर्स में अॼु शरीक आहिनि। मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त लॻभॻि 35-40 सालनि खां लाॻीतो हिते शरीक थींदो रहियां थो। इहो उहो पिंडाल आहे जिते ई अञा कुझु बि न हुयो। उन ज़माने में सैयद फौज़ अली शाह साहब भी महफ़िल में आयो हो। हिकिड़ी इन खां बि अॻु में हुई जंहिंमें डॉक्टर तनवीर अब्बासी हो ऐं मींहं जी मौसम हुई तॾहिं बि हिते अचणु थियो हुयो। बहरहाल हुन में के फ़र्क़ ईंदा रहिया, कॾहिं कॾहिं न अची सघियासीं, पर मूंखे यादि आहे पोइ ॿारनि में बि हिते मां आयो आहियां ऐं हाज़िरी ॾिनी आहे। छो त हिननि दरवेशनि जे फ़िक्र खे सम्झण जी ज़रूरत आहे। हिननि दरगाहनि जो वॾो अमल ऐं दख़ल आहे। सिंध जूं दरगाहूं इल्मी ऐं फ़िक्री दर्सगाहूं रहियूं आहिनि। उन्हनि जा बानी इल्म वारा दरवेश सिफ़त इंसान हुआ जिन पंहिंजी हयाती इंसान ज़ात जी रहबरी ऐं रहनुमाईअ में गुज़ारी ऐं इंसान ज़ात जे वजूद जी अहमियत खे उजागर कयो। वजूद जो जेको तसव्वुर यूरोप में भी मौजूद है, अमेरिका में भी मौजूद है, आलमी सतह ते अदब में एग्जिस्टेंशियलिज्म जी जेका तस्वीर मौजूद है, उन खां या उन जहिड़ी असांजे हिननि सूफ़ी बुज़ुर्गनि इंसान ज़ात जी जेका हिकिड़ी अफ़ादी अहमियत है उनखे उजागर कयो आहे ऐं उनखे पंहिंजे रूहानी फ़िक्र सां या पंहिंजे अक़ीदे दीन सां सलाड़ियो आहे। सिंध में इल्मी ऐं सक़ाफ़ती विरसे जी संवार ऐं संभाल में बि उन्हनि सूफ़ियाई मर्कज़नि जो वॾो अहम किरदारु अदा थींदो रहियो आहे। हिते ही जेको सूफ़ियाणो राग आहे इहो असांजी सक़ाफ़त जो हिकु उञाण आहे। हिकिड़े तरफ़ हुकुमरानियूं हुयूं, बादशाहियूं हुयूं, रैयतूं हुयूं, राज हुआ। ॿिए तरफ़ साॻे ई वक़्तु बुज़ुर्गनि जी हिकिड़ी दुनिया ऐं बादशाही हुई जंहिंमें फ़र्दनि जे रूहानी ऐं इल्मी तरबियत थींदी रही ऐं उन्हनि मर्कज़नि में ख़ासि तौर ते मशरिक़ी ज़बानुनि या मशरिक़ी इल्मनि जी वॾी अहमियत हुई ऐं मशरिक़ी इल्मनि जी तालीम ॾिनी वेंदी। हज़रत कादिर बख्श बेदिल फ़कीर पंहिंजी इल्म जी आबियारीअ जे लाइ इन्हनि सूफ़ियनि जे आस्थाननि, ख़ानकाहनि, ओतारनि, दरगाहनि ते वरी परे ताईं बीहंदो रहियो ऐं उतां हुन तमामु घणो फैज़ माणियो ऐं न रुॻो माणियो पर उहो फैज़ विरहायो बि। सालकनि जी सोबत हुनखे इन बहाने नसीब थी ऐं उन सोबत ई हुन में इश्क इलाही जो मच जेको मचायो। हूअं त दर्सी तालीम या मकतब जे लाइ बाक़ाइदा बेदिल साईं किथे वियो कोन ऐं रिवायतुनि मूजिबि त 12 सालनि ताईं अलिफ़ जी लफ़्ज़ खां अॻिते न वधियो, पर उन खां पोइ जेके उन जो तसनीफ़ूं साम्हूं आयूं आहिनि उन्हनि बुनियाद ते वाज़े तौर ते चई सघूं था ऐं इहो बि चई सघूं था त उनखे जेको लैंग्वेजिस जी ॼाण हुई, मशरिक़ी ॿोलियुनि जी, फ़ारसी, अरबी, संस्कृत, इहे सभु ॿोलियूं, संस्कृत उनजे भरिसां रोहल फ़कीर जी दरगाह आहे
टंडड़ी वारनि जी उन्हनि वटि बि इहा उन्हनि खां अॻु में घणो अॻु में मौजूदु हुई त हिंदू हिते हुआ उहा बि मौजूदु हुई। हाणे उहे लैंग्वेजिस जो इल्मु बि हुननि वटि पंहिंजी जाइ ते मौजूदु हुयो ऐं दुनिया में हिन ॻाल्हि खे तमामु वॾी अहमियत ॾिनी थी वञे। हिकिड़ा हूंदा आहिनि बायलैंग्वेज हूंदा आहिनि ऐं उनखे जेको आहे पॉलीग्लॉट जे नाले सां सॾियो वेंदो आहे। पर हिकिड़ा आहिनि जेके 7 या 6 ॿोलियुनि खां वधीक या 6 ॿोलियूं घटि में घटि ॼाणनि। दुनिया में उहे तमामु थोरा माण्हू आहिनि ऐं उन्हनि खे हाइपर पॉलीग्लॉट जे नाले सां सॾियो वञे थो पियो। त बैतुल साईं जेको आहे पंहिंजे फ़िक्र जी आबियारी करण जे लाइ फारसी अरबी त पढ़ी पर क़ुरान हदीस फ़िक़ा तसव्वुफ़ जे जेके पेचीदगियूं आहिनि गहरायूं आहिनि उन्हनि में ख़ासि तौर ते पाण पहिरीं उन्हनि खे सम्झो तॾहिं उन पंहिंजे कलाम में उन्हनि निज़ाकतुनि खे मुख़्तलिफ़ सूरतुनि में बयानु कयो आहे। जीअं मिसाल वहदतनामो पढ़ंदव जंहिंजो एहसान दानिश में ज़िक्र करे वियो त उन में हुन बाक़ाइदे हिकिड़ी तरबियत जो किरदारु अदा कयो आहे, हिकु निसाब ॾिनो आहे इंसान ज़ात खे। ऐं उहो वहदतनामो जेको आहे बैतुल जो हिकिड़ो इब्तिदाई बाब खणी चई सघूं था। हिन में एकाईअ में एक थी माना आहे सूरत अची अहदियत दुआईअ खे दूरि कयो, या उन में हिकिड़ो ॿियो बैत आहे त एकाईअ में एक थियो अची जान जिस्म, एकाईअ में एक थियो अची जान जिस्म वेई रीत रस्म वहदत संदी वेड़ में। वहदत ऐं वेड़ इहा थोरी ॻाल्हि सम्झो त वहदत जी उहा कहिड़ी वेड़ आहे, उहा हिनखे ई माना तसलसल ते बैत खे पढ़ंदे उहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त एकाईअ में एक थियो बेरंगी ऐं रंग, यानी जेतिरा हिन काइनात में रंग आहिनि उन में तनवो आहे, डाइवर्सिटी आहे, वैराइटी आहे, उहा सॼी कंहिं हिकु मर्कज़ सां गॾियल आहे। उन मर्कज़ खां धार नथी थी सघे। अहिड़े हवाले सां हिन में ॾाढा सुहिणा सिटरा वारा जेकॾहिं मां लिसानी हवाले सां जेकॾहिं ॻाल्हाईंदुसि या ॿियनि जे या फ़नी हवाले सां उन में बि वॾियूं ख़ूबियूं आहिनि। मिसाल तौर ते राहत रसे रूह खे केतिरा लुभाईंदड़ ऐं जाज़िब नज़र पुरकशिश ऐं मकनासिदी क़ुवत रखंदड़ लफ़्ज़ आहिनि। राहत रूह जी राहत रसण इहा जेका लफ़्ज़नि जी इहो तानी पेटो उणत आहे, इहा ख़ुदि ई हिकिड़ो अलॻि हिकिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंखे करे सघिजे थो। पर हिते हू वर्जा बि कंदुसि ऐं ज़ाहिर आहे त सूफ़ी जे पैगाम में सभ खां वॾी उहा ॻाल्हि हूंदी आहे, उन ते ई मां इजाज़त वठंदुसि त उन में राहत रसे रूह खे उन ई जे आहे हलिया फेराए हुकु हमा उस्त जो। हाणे उन खां पोइ असीं अचूं था उन जे पैगामनि में जेको पाण खे सुञाणण जो पैगाम आहे, ऐं उहो पैगाम पाण खे सुञाणण वारो इंसान ज़ात जे जीअं मूं इब्तिदा में ज़िक्र कयो त इंसान जी अहमियत अफ़ादियत खे सम्झण जे लाइ इंसान जो मर्तबो त हू जेको आहे उनजो जेको तख़लीक़कार आहे उन में पाण पेटियो आहे ऐं इंसान ज़ात में उनजो जल्बो जौहर मौजूदु आहे। इहो हिकिड़ो जेको तसवुरु आहे इहो ई सूफ़ियुनि जो सभ खां वॾो कमाल आहे, जंहिंमें इंसान ज़ात जी अहमियत वधे थी ऐं जॾहिं उन करे माण्हू खे माण्हूअ जी अहमियत में पैदा करे साॻे वक़्त इहो बि अहसासु ॼाणाए थो त जेको वहदत जो क़ाइदो आहे, क़ानून आहे ऐं अलाह जी ज़ात आहे जंहिं हुनखे तख़लीक़ कयो आहे उन सां जोड़ण जी बि कोशिशि करे थो। ॻोल्हा करी जंहिंखे सोतूं आहीं पाण, ॻोल्हा करी जंहिंजी सोतूं आहीं पाण,
पाण कना पासे कयो तोखे ऊंची ॼाण पंहिंजो पाण सुञाण तू नाही तां नाही आदमी। हाणे इंसान बणजण जे लाइ पंहिंजी ज़ात जो इदराक हुअणु ज़रूरी आहे ऐं जॾहिं पंहिंजी ज़ात जो इदराक थींदो त रब जी ज़ात सां हुनजो मुलाक़ात थींदो ऐं पाण खे सम्झी सघंदो।